हा जी बिल्कुल मंसूर ढंढ के चाड़ खां पोइ जेको आहे सो हिन वक़्तु यूनियन काउंसिल बाजारा जेको सिंध जे वॾे वज़ीर जो अबाणो ॻोठ आहे उन सां गॾोगॾु आहे बाजारा। ये ॿई यूसियूं जेके आहिनि मुकमल हिन वक़्तु पाणी हेठि अची वियूं आहिनि। असां हिन वक़्तु मां हिन वक़्तु मौजूदु आहियां बाजारनि में, जंहिंजो तव्हां रोड ॾिसी पिया सघो त रोड ते बि जेको आहे सो पाणी ओवरटॉप करे मुख़्तलिफ़ जेके ॻोठनि में पाणी वञी रहियो आहे। पाणी जे चाड़ खां पोइ जेको आहे सो किरड़ शापात दाद खान ॻोठ जेको आहे सो उहो पाणी हेठि अची वियो आहे। जॾहिं त नंढा ठेड़ी वॾा ठेड़ी जॾहिं त साखड़ा उन सां गॾोगॾु पंहिंजो नवाब खान रिंद आहे, ग़ुलाम रसूल रिंद ॻोठ आहे। सभु अहिड़ा सभई ॻोठ आहिनि जेको आहे सो हींअर मंसूर पाणीअ जे जेको आहे सो हेठि अची विया आहिनि। जॾहिं त शाहसण ऐं छिनी नई शरीफ़ झांगारा बाजारा जो जेको आहे सो हिन वक़्तु सेवण सां राब्तो कटिजी वियो आहे। पाणी हेठि घेरे हेठि आयल इलाइक़नि ऐं ॻोठनि में जेको आहे सो को बि हिन वक़्तु रेस्क्यू जेको आहे सो नाहे कयो वियो। जॾहिं त सरकारी ॿेड़ियूं जेके आहिनि सो उन ॻोठाणनि खे नाहे ॾिनियूं वयूं, जंहिंजे करे हू जेको आहे सो ॿेड़ियुनि ते किराया भरे जेको आहे सो पंहिंजी मंज़िल ताईं पहुचनि था। इंतिज़ामिया नाले हिते जेका अञा ताईं का जेका इंतिज़ाम जेके आहिनि से नज़र न पिया अचनि। डिप्टी कमिश्नर जेको आहे सो हू ख़बर न आहे त कहिड़नि इलाइक़नि में आहे। हिन डिस्ट्रिक्ट जामशोरे में त किथे बि अहिड़नि ॿोॾ वारनि इलाइक़नि में ऐं जिते पाणी आहे जिथे आहे उते त असांखे किथे नज़र न पियो अचे। फाथल जेके ॻोठाणनि में हींअर जेको आहे सो राशन बि जेको आहे सो ख़तमु थी चुको आहे। हींअर जेको सो यूनियन काउंसिल बाजारा ऐं झांगारा जा जेके ॿोॾ मुतासिरनि जेके आहिनि ॻोठनि में फाथल जेके ॻोठाणा आहिनि बेयारो मददगार बणियल आहिनि जी।